खबर आवासा मीरवा गोचाणी में शेयर कंदासीं। मीरवा गोचाणी लग बेलाड़ू शाह के स्टॉप ते बिन मोटरसाइकिल सो पाण में ज़ोरदार टक्कर थी पियो आहे। मोटरसाइकिल सवार कटियाण रस्ते जा रवासी बुधाए पिया वञनि। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदालूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। मीरवा गोचाणी खां मीरवा गोचाणी लग बेलाड़ू शाह स्टॉप ते बिन धुरिन में मोटरसाइकिल में बिन में टक्कर थी पियो आहे, जॾहिं त मोटरसाइकिल सवार खटियाण रस्ते जा रहवासी बुधाए वञनि पिया। ॾियाराम कोहली ऐं धर्मशी वल्द राणू कोहली, जॾहिं त ॿिए मोटरसाइकिल ते सवार वाघरे जी स्टॉप जा रहवासी हुआ। रज़ा लिगारी, शानदार लिगारी ऐं अकरम लिगारी सख्त ज़ख्मी थी पिया। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जो रिपोर्टर अरशद अली रुस्तमानी असां सां लाइन ते मौजूद है। जी अरशद, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरवा गोचाणी लॻ बेलाड़ो शाह के स्टॉप ते ॿिनि मोटरसाइकिलनि विच में जेको आहे ज़ोरदार टक्कर थियो। टक्कर जे नतीजे में जेको आहे मोटरसाइकिल सवार खटियाण रस्ते जा जेके रवासी हुआ, ॾियाराम कोहली, धर्मशी वल्द राणो मल कोहली, जॾहिं त ॿिए पासे जेको ॿियो मोटरसाइकिल हो वाघरे जी स्टॉप जा जेके रवासी हुआ, रज़ा लगारी, शानदार लगारी ऐं अकरम लगारी जेके सख़्तु ज़ख्मी थिया। ज़ख्मियुनि खे मीरवा गोचाणी पुलिस जेको आहे रोलर हेल्थ सेंटर मीरवा गोचाणी आंदो, जिते ॾियाराम कोहली जी जेका हालत हुई घंटी जोगी हुई, जंहिंखे मीरपुर ख़ासि जेको आहे सिविल हॉस्पिटल मुंतकिल कयो वियो, जिते ज़ख्मनि जा सूर न संदे जेको आहे उते जेको दम धणी हवाले कयो। जी वॾी महिरबानी अरशद आगाह करण लाइ।